शिकारपुर में अणसुञातल जवाबदारनि गोलियूं हणी होटल ते वेठल पोरियत खे क़त्ल करे छॾियो आहे। स्टूरत थाणे जे हद में अणसुञातल हथियारबंद जवाबदारनि जे फायरिंग में होटल ते वेठल पोरियत मोहम्मद अली लोहर सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर ते शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते तिबी इमदाद ॾियण बाद खेसि ॻणती जोगी हालत में सखर इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन दमधणी हवाले करे छॾियो। मक़तूल पोरियत जो लाश इस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। संदसि मड़ घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो कारण मालूम न थी सघियो, न वरी जवाबदारनि जो को ॾस पतो पइजी सघियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे शिकारपुर खां, जिते अणसुञातल जवाबदारनि फायरिंग करे होटल ते वेठल मज़दूर खे क़त्ल करे छॾियो। स्टूरत थाणे जे हद में जवाबदारनि जे फायरिंग में पोरियत मोहम्मद अली लोहर सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर ते शिकारपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। शिकारपुर इस्पताल में तिबी इमदाद ॾियण बाद खेसि वधीक इलाज लाइ सखर इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हुन दमधणी हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़े बाद जवाबदार मौक़े तां फ़रार थी विया, जॾहिं त वधीक मामले जी जांच कई पई वञे। होॾां इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ मड़ वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल पोरियत जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउ ताईं वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो, न वरी जवाबदारनि जो को ॾस पतो पइजी सघियो आहे। HSTV न्यूज़ शिकारपुर।